मूंखे लॻे थो माने के हिकिड़ी सुधारो ईंदो इलाही। अच्छा अहमद नवाज़, अॼु जो नौजवान सियासी मैदान में तव्हांखे केतिरो मुतरक़ थो ॾिसणु अचे? शागिर्दी सियासत खां हटी करे था पाण ॻाल्हायूं, यूनियन काउंसिल आहे, सूबाई सतह, क़ौमी सतह, उन में केतिरो एक्टिव आहे नौजवान? आउं पंहिंजी ॻाल्हि कयां त जेका गुज़िरियल इलेक्शन थी आहे 2018 जी, इन में आउं हिकिड़ो यूनिवर्सिटीअ जो शागिर्दु आहियां ऐं जेको आहे अदब सां हिकिड़ो लॻाव आहे ऐं आउं चाहियां थो त हिकिड़ी चेंज अचे ऐं मुंहिंजे दिलि में हिकिड़ी तड़प थी त इन इलेक्शन में मूं जेको आहे इहा MNA जी सीट ते फॉर्म भरायो ऐं हेॾे वॾे जेको माण्हू सैयद खुर्शीद अहमद शाह उनखे चैलेंज कयो ऐं मूंखे ख़बर हुई त आउं सैयद खुर्शीद अहमद शाह खे हाराए न पियो सघां, हुन खां खटी न पियो सघां, पर मूं नौजवाननि खे इहो हिकिड़ो उत्साह ॾिनो त जेकर आउं हिन जे साम्हूं बीही सघां थो त तव्हां पंहिंजनि पंहिंजनि हलकनि में छो कोन था बीही सघो, तव्हां बि बीही सघो था। तव्हां इन्हनि माण्हुनि जो जेको आहे चैलेंज जेसिताईं तव्हां इन्हनि माण्हुनि खे चैलेंज न कंदा, इन्हनि माण्हुनि खां डिनाए न कंदा, इन्हनि जे जेसिताईं तव्हां इन्हनि खे इनकार न कंदा तेसिताईं तव्हां इन्हनि जे पुठियां हलंदा, तव्हां का बि तब्दीलीअ जी उमेद न रखो। नौजवान जेसिताईं यूनिवर्सिटियुनि जे अंदरि जेको आउं ॾिसां पियो यूनिवर्सिटीअ जे अंदरि जेसिताईं वेठो आहे त उहो जेको आहे सियासी मैदान में एक्टिव जाम सारो नज़र थो अचे, पर जीअं ई यूनिवर्सिटीअ खां आउट थिए थो, यूनिवर्सिटीअ खां निकिरे थो, पास आउट करे थो ऐं उहो वापसि घरु वञे थो त उहो ख़ामोश थी थो वञे। हाणे उन जा सबब आहिनि, उन जा सबब इहे आहिनि त जेसिताईं यूनिवर्सिटीअ में आहे तेसिताईं त हुनजो जेको आहे ख़र्चो वग़ैरह सभु कुझु उहो वालदेन भरनि था ऐं जॾहिं पास आउट कयईं हाणे हुन ते घर जी ज़िमेवारी बि अची वई, हाणे हुन ते जेको आहे समाज जूं ज़िमेवारियूं बि अची वियूं, दोस्तनि जूं ज़िमेवारियूं बि अची वियूं ऐं उहो आहे बेरोज़गार। हाणे असां वटि जेको बेरोज़गारीअ जो अंसर आहे इहो हथ सां पैदा कयो वियो आहे। जेकॾहिं हुनखे को रोज़गार हुजे, कंहिं का अहिड़ी अर्निंग जी हुन वटि प्रोसेस हुजे त मूंखे यकीन आहे को बि नौजवान सियासत खे न छॾींदो, छो जो नौजवान सम्झे थो त असां सियासत कंदासीं, सियासत मां ई तब्दीली आणींदासीं। जेकॾहिं नौकिरी हूंदी त उन बावजूदि सियासत नथो करे सघे न सर, नौकिरी असांजे आइन मुताबिक़ जेको को बि सरकारी मुलाज़िम नौकिरी कंदड़ बिल्कुलु ॿुधायां थो, ज़रूरी न आहे त तव्हां सरकारी नौकिरी कयो, तव्हां इदारनि जे अंदरि अहिड़ा स्किल प्रोग्राम छो कोन था हुनखे ॾेई सघो नौजवाननि खे, जंहिं माण्हू में जंहिं नौजवान